हू 8 सालनि खां पोइ आसन उम्मीदनि जज़्बनि ऐं ख़ूबसूरत ख़्वाहिशनि खे खणी पंहिंजी मातृभूमीअ ते मोटी हुई ऐं कराची एयरपोर्ट ते लहण वक़्तु हू म्याणीअ जे गुल वांगुरु ताज़ी ऐं बहार जे बादल वांगुरु हशाश बशाश लॻी रही हुई। शायदि खेसि ख़बर न हुई त जंहिं स्टेज में हू गुल पोखणु आई हुई उते गोलियुनि जो फ़सुलु अॻु में तयारु थी चुको हो ऐं हुनजो पहिरियों इस्तक़बालु गोलियुनि जे वसकारे ऐं गुलाब जी टारियुनि मां छिरंदड़ गुलनि वांगुरु किरंदड़ लाशनि सां थियो। हुन पोइ बि चयो त आउं पंहिंजे माण्हुनि सां मिलणु चाहियां थी ऐं संझा वेले लारकान जी साड़ियुनि जी ख़ुशबू सूंघणु चाहियां थी, पर संदुसि उहा तमन्ना पूरी न थी सघी छो त हुन लाइ तार में वेठल शिकारी जी गोली तयारु थी चुकी हुई ऐं हुन गोली हलाईंदड़ हथियार जो ट्रिगर एॾो तपी चुको हो जो कातिल जा हथ बि सड़ण लॻा हुआ। उन करे हू घणो वक़्तु उहो हथियार पंहिंजे हथ में रखी न थे सघियो। हू जेका साड़ियुनि जी ख़ुशबू पंहिंजे ज़हन में जज़ब करणु आई हुई सा जल्दी सिंध जी मटीअ जी ख़ुशबूअ में विहिरजी वई। मसइलो हीउ आहे त हुनखे घुराए एतिरो जल्दी छो मिटी में मल्हायो वियो। जेसिताईं आउं सम्झी सघियो आहियां त जॾहिं हू मुल्क खां ॿाहिरि हुई उन वक़्तु हुनजी सोच में तब्दीली अचणु शुरू थी वई हुई, पर पोइ बि हुनजो लहजो हाकिमनि लाइ समझोते वारो हो। उन तब्दीली जो अहसासु मूंखे उन वक़्तु थियो जॾहिं हुन ॿाहिरि रहंदे सिंध जी आज़ादी जे मंगल पांडे यानी शहीद समीउल्लाह कलोरे जी शहादत जी मज़म्मत कई। हू न त अॻे पीपी वाहन लाइ कंहिं क़ौम परस्त जो क़त्लु पाकिस्तान जी सालमियत लाइ ज़रूरी हूंदो हो। उन खां पोइ हिन ॿाहिरि रहंदे ई जिस्कम जे बांदी अॻवान डॉक्टर सफदर सरकी ऐं बलोचिस्तान जे अॻूणे वज़ीर अख्तर मेंगल जे लाइ हमदर्दी वारा बयान ॾिना। उन जे बावजूदि हुनखे हुकुमराननि जे वाइदनि ते एतबार हो जो हू चवंदी रही त जनरल साहब असांजे मुतालबनि ते वर्दी लाथी ऐं मूंखे उमेद आहे त हू चूंडूं बि शफ़ाफ़ कराईंदो। अहिड़ियूं उमेदूं ऐं आसरा खणी हू ॾखण एशिया जी उमर मुख़्तार नवाब हैदर बख़्श मरी सां मिली हुई ऐं खेसि कुझु सलाहूं ऐं पुण ॾिनियूं हुयूं। नवाब साहब असांजे वफ़द खे संदुसि पुटु बालाच मरीअ जी तज़ियत करण दौरान ॿुधायो हो त हीअ कहिड़ी सिंधियाणी आहे जेका पंहिंजे पीउ ऐं भाइरनि जे कातिलनि जे मिज़ाज खे सम्झी न सघी आहे। किथे ईअं न थिए जो असांखे बचाइण खां अॻे हू पान न हली वञे, छो त पंजाब जी मिज़ाज खे जेतिरो असां मज़लूमनि सम्झो आहे एतिरो इक़्तिदार में शरीक रहंदड़ न सम्झो आहे। पर पोइ बि हू पाण में तब्दीली वारे अमल खे तेज़ कंदी वई। बेनज़ीर भुट्टो बलोचिस्तान जी चीफ गवेरा बालाच खान मरीअ खे ख़राज तहसीन पेश कयो। शहीद नवाब अकबर भुगतीअ जो केस बि खणंदी रही ऐं हुकुमरान ॾांहुं उनजो लहजो इंतिहाई तल्ख़ थींदो वियो, छो त शायदि ॿाहिरि रहण वक़्तु खेसि ख़बर न हुई त जंहिं मुल्क खे हू गुलिस्तान छॾे वई हुई सो कंडरनि में तब्दील थी चुको आहे ऐं अवाम खे महांगाई बेरोज़गारी जे राकास गिरकाए छॾियो आहे। अटो ऐं खंडु जंहिं जूं क़ीमतूं हू 6 रुपया किलो ताईं छॾे वई हुई ऐं पेट्रोल जेको हिन जे दौर में 10 रुपया लीटर हो सो उन्हनि जा अघु वधी 30 खां 60 रुपया ताईं पहुची चुका हुआ ऐं सिंध जो नौजवान बेरोज़गारी जी लानत में एतिरो त विकुरजी चुको हो जो ख़ुदकशी ते मजबूर हो। उन्हनि हालतनि खे हिन खे हुकुमराननि ॾांहुं पंहिंजो लहजो ऐं रवैयो वधीक सख़्तु करण ते मजबूर कयो ऐं पाकिस्तान जा हुकुमरान पंहिंजे आकान जे चवण ते GM सैद खां वठी अकबर भुगती ऐं नवाब ख़ैर बख़्श मरी ताईं कंहिं बि सख़्तु लहजे इख़्तियार करण वारे लीडर खे पसंदि करण लाइ तयारु न हुआ, न आहिनि ऐं न वरी रहंदा। नतीजे तौरु हुननि सिंध खे बेनज़ीर जो गुलाबी जिस्म लाश जी सूरत में मोकिलियो ऐं पोइ सिंध बि वाह जो पाणी मल्हायो। ऐं ईअं चवंदुसि त हू वेंदे वेंदे जीअं पाण एहतजाज जी पैदावार हुई तीअं सिंधी क़ौम खे एहतजाज जो हिकु नओं रंग ऐं ढंग सेखारे वई। उन सां गॾोगॾु फ़िक्रे सैयद खे नई ताज़गी बि ॾेई वई जंहिंजा नारा न खपे न खपे पाकिस्तान न खपे संदुसि तदफ़ीन वक़्तु ॻरी ख़ुदा बख़्श में ॿुधण में आया ऐं बाद में पंजाब जी चौधरीअनि पंहिंजनि ज़हरीलनि इश्तिहारनि ज़रिए सिंधी क़ौम खे अलॻि थलॻि करे बीहारियो जेको ई फ़िक्री सैयद जो बुनियादी नुक़्तो आहे। बेनज़ीर भुट्टो जी रवानगी शहादत जो इंतकाम इस्लामाबाद जी कुर्सी हासिल करणु न आहे, पर इहो आहे जेको साईं GM सैद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी फांसी वक़्तु चयो हो त
भुट्टे जो इंतकाम बहितर तरीक़े सां ईअं वठी सघिजे थो त सिंध जी सरज़मीन ते गैर मुल्की बालादस्तीअ जो को बि नालो ऐं निशान न रहे। ऐं सम्झां थो त कंहिं आदर्श लाइ क़ुर्बानी ॾींदड़ लीडर जी उहा इंतिहाई बदनसीबी थींदी जो उन जे लाश खे इक़्तदार जी कुर्सी ताईं पहुचाइण जो ज़रियो बनायो वञे। उन करे सिंधियुनि खे खपे त जेकॾहिं उहे बेनज़ीर भुट्टो सां मुहबत कनि था त उन्हनि जे देश जे साड़ियुनि जी ख़ुशबू खे आज़ादु कराइनि, उन देश जे माण्हुनि खे ज़िलतनि, बेरोज़गारियुनि ऐं बदहालियुनि खां आज़ादु कराइनि। असांजी सिंध जी हीअ रवायत मशहूरु आहे त दोदे सूमरे जी शहादत खां पोइ सिंध जे हिकिड़े क़बीले जंहिंखे रिबारी सॾियो वञे थो, कसम खंयो हो त जेसीं ताईं असां दोदे जी धरतीअ तां दोदे जे दुश्मननि खे नास न कंदासीं तेसीं ताईं कारो वेस पाईंदासीं। ऐं उन क़बीले जा मर्द ऐं औरतूं अॼु ताईं कारो वेस ई इस्तेमालु करे रहिया आहिनि। ऐं अहिड़ो ई कसम महाराजा प्रताप सिंह जे हथियार ठाहींदड़ क़बीले जंहिंखे कारिया सॾियो वञे थो खंयो हो त जेसीं ताईं असां महाराजा प्रताप सिंह जे दुश्मननि मुग़लनि खे नास न कंदासीं तेसीं ताईं थांव में मानी न खाईंदासीं, खट ते न सुम्हंदासीं ऐं सुठो घर ठाहे न रहंदासीं। ऐं उहो उन वक़्त ताईं उन ते अमल कंदा रहिया जेसीं ताईं 1947 ईस्वीअ में हिंदुस्तान आज़ादु थियो ऐं हर जवाहरलाल नेहरू जेतिरो अची उन क़बीले जे माण्हुनि खे घुराए ऐलान कयो त हाणे हिंदुस्तान ते हुकूमत महाराजा प्रताप सिंह जी आहे, धारिया सभु ख़तमु थी विया आहिनि। इन करे सो ख़तमु कयो। सिंधियुनि खे बि दोदे जी रबारियुनि ऐं प्रताप सिंह जे कारियनि वांगुरु इहो वचन करणु घुरिजे त असां बि तेसीं ताईं सुख सां न सुम्हंदासीं जेसीं ताईं सिंध ते कंहिं बि ग़ुलामी ऐं बालादस्ती जो निशान बाक़ी रहंदो। छा बि चवीं मां मरणू न आहियां, छा बि चवीं मां मरणू न आहियां, छा बि चवीं मां मरणू न आहियां, वेस मटाए वरणू आहियां। छा बि चवीं मां मरणू न आहियां, वेस मटाए वरणू आहियां। तूं बि चनेसर जो कुझु चाहीं, तूं बि चनेसर जो कुझु चाहीं, मूंखां अॻु में वरणू आहीं। नानो नी सां वेस बदल सां, तुंहिंजी मुंहिंजी जंग अदल खां जारी आहे जारी रहंदी, जारी आहे जारी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी।